वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी सां ईरानी हमनसब सिकंदर मोमनी टेलीफ़ोन ते राब्तो कयो आहे। ईरानी घरू वज़ीर KPA गिलगित में ॿोॾ सबबि इंसानी जानियूं ज़ाया थियण ते ॾुख जो इज़हार कयो। ईरानी घरू वज़ीर फ़ौतनि जे वारसनि सां हमदर्दी ऐं ताज़ियत जो इज़हार कयो। ईरानी घरू वज़ीर जे मोहसिन नक़वी खे ॿोॾ मुतासिरनि जी मदद लाइ सहकार जारी रखण जी आछ कई। ईरानी घरू वज़ीर सिकंदर मोमनी जो चवणु हो त पाकिस्तान ईरान जो पाड़ेसरी भाउ मुल्क आहे। हू ॾुखे वक़्त में पाकिस्तान सां गॾु आहिनि। घरू वज़ीर मोहसिन नक़वी ॿोॾ मुतासिरनि जी मदद लाइ आछ ते ईरानी पॾे वज़ीर जा थोरा मञिया। घरू वज़ीर मोहसिन नक़वी जो चवणु हो त पाकिस्तान पहिरियों भेरो ख़तरनाक मौसमियाती सूरताल खां गुज़री रहियो आहे। हीअ अहम ख़बर आहे जेका अवां सां शेयर करे रहिया आहियूं त वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी सां ईरानी हमनसब सिकंदर मोमनी टेलीफ़ोन ते राब्तो कयो आहे। ईरानी घरू वज़ीर KPA ऐं गिलगित में ॿोॾ सबबि इंसानी जानियूं ज़ाया थियण ते ॾुख जो इज़हार कयो। ईरानी घरू वज़ीर फ़ौतनि जे वारसनि सां हमदर्दी ऐं ताज़ियत जो इज़हार कयो। ईरानी घरू वज़ीर जे मोहसिन नक़वी खे ॿोॾ मुतासिरनि जी मदद लाइ सहकार जी आछ कई। ईरानी घरू वज़ीर सिकंदर मोमनी जो चवणु आहे त पाकिस्तान ईरान जो पाड़ेसरी भाउ मुल्क आहे। हू ॾुखे वक़्त में पाकिस्तान सां गॾु आहिनि। घरू वज़ीर मोहसिन नक़वी ॿोॾ मुतासिरनि जी मदद लाइ आछ ते ईरानी पॾे वज़ीर जा थोरा मञिया। घरू वज़ीर मोहसिन नक़वी जो चवणु हो त पाकिस्तान पहिरियों भेरो ख़तरनाक मौसमियाती सूरताल खां गुज़री रहियो आहे।